नवकोट किले अंदरि वायरल थियल नाज़िबा वीडियो जो सूबाई वज़ीर नोटिस वठंदे कार्रवाई जो हुकुम ॾेई छॾियो आहे। तारीख़ी ऐं तफ़रीही माॻ नवकोट किले अंदरि नाज़िबा हरकतुनि वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण बैदि सूबाई वज़ीर सक़ाफ़त ऐं सियाहत सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह नोटिस वठंदे किले अंदरि मुक़ररु अमले खे शोकॉज़ नोटिस जारी करे 3 ॾींहनि अंदरि वज़ाहत तलब करे वरिती आहे। नौजवाननि पारां नाज़िबा हरकतुनि वारी वीडियो मंज़र आम ते अचण ते सुञाणधुरियुनि ऐं शहरनि में पिणु सख़्त कावड़ जी लहर छायल आहे। सुञाणधुरियुनि जो चवणु आहे त तारीख़ी माॻनि ते अहिड़ियूं हरकतूं इंतिहाई शर्मनाक ऐं अफ़सोसनाक अमल आहे। फौरी तौर ते ज़िम्मेवार अमले खे मुअतल करे सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वञे। होॾां नाज़िबा वीडियोज़ वायरल थियण बैदि सक़ाफ़त ऐं सियाहत खाते जे सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह नवकोट किले जे इंचार्ज भमार सिंह चौकीदार वालिम भील साइट सुपरवाइज़र अब्दुल जब्बार चौकीदार रामचंद ऐं असिस्टेंट इंचार्ज प्रकाश खां 3 ॾींहनि अंदरि वज़ाहत तलब कई वई आहे।